ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 23/4/2005। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार। हाणे नाटक पूरो थींदो आहे, वापसि घर वञिणो आहे। कलयुग अंत खां पोइ सतयुग रिपीट थींदो। ये राज सभिनि खे सम्झायो। कलयुग अंत खां पोइ सतयुग रिपीट थींदो। ये राज सभिनि खे सम्झायो। प्रश्न: आत्मा पाठ वॼाईंदे वॼाईंदे थकी वई आहे, थकावट जो मुख्य कारण छा आहे? उत्तर आहे ॾाढी भक्ति कई आहे, अनेक मंदिर ठाता आहिनि, पैसा ख़र्च कया आहिनि, धक्का खाईंदे खाईंदे सतो प्रधान आत्मा तमो प्रधान थी वई आहे। तमो प्रधान थियण जे कारण ई दुखी थी आहे। जॾहिं कंहिं ॻाल्हि में कोई तंग थींदो आहे तॾहिं थकावट थींदी आहे न। हाणे बाप आया आहिनि सभु थकावट मिटाइण लाइ। ओम शांति। रूहानी बाप वेई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। उन्हनि जो नाम छा आहे? शिव। हिते जो वेठा आहिनि त ॿारनि खे सुठी रीति यादि रहणो खपे। इन ड्रामा में जो सभिनि जो पार्ट आहे उहो हाणे पूरो थींदो आहे। नाटक जॾहिं पूरो थींदो आहे त सभई एक्टर सम्झंदा आहिनि असांजो पार्ट हाणे पूरो थी वियो, हाणे वञिणो आहे घर। तव्हां ॿारनि खे बि बाबा हाणे सम्झ ॾिनी अथई। इहा सम्झ ॿियो कोई में न आहे जो बाबा असांखे सम्झ ॾिनी अथई। हाणे तव्हांजो बाप हाणे तव्हांखे बाबा समझदार ठातो अथई। ॿार हाणे नाटक पूरो थींदो आहे। हाणे पोइ नए से चक्कर शुरू थियणो आहे। नई दुनिया में सतयुग हुयो, हाणे पुराणी दुनिया में कलयुग जो अंत आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ई ॼाणंदा आहियो जंहिंखे बाप मिलिया आहिनि। नया जो ईंदा आहिनि त उन्हनि खे बि सम्झाइणो आहे। हाणे नाटक पूरो थींदो आहे। कलयुग अंत खां पोइ सतयुग रिपीट थियणो आहे। एतिरा सभु जो आहिनि उन्हनि खे वापसि वञिणो आहे पंहिंजे घर। हाणे नाटक पूरो थींदो आहे। हिन सां मनुष्य सम्झी वठंदा आहिनि कि हाणे प्रलय थींदी। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया जो विनाश कीअं थींदो। भारत त अविनाशी खंड आहे। बाप बि हिते ई ईंदा आहिनि न, बाक़ी ॿिए सभु खंड खलास थी वेंदा। इहे ख़्यालात ॿियो कोई जी बुद्धि में अची न सघे। बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हाणे नाटक पूरो थींदो आहे, पोइ रिपीट करिणो आहे। हाणे नाटक अॻियां नाटक जो नाम बि तव्हांजी बुद्धि में न हुयो। चइण मात्र चईंदा हुया इहा सृष्टि नाटक आहे जंहिंमें असां सभु एक्टर्स आहियूं। अॻियां जॾहिं असां चईंदा हुआसीं त शरीर खे सम्झंदा हुआसीं। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। हाणे असां हिन बेहद जे नाटक में असां आत्मा एक्टर आहियूं। बाबा असांखे ॿुधाए अथई हाणे सभिनि खे वापसि घरु हलिणो आहे। उहो आहे असांजो स्वीट साइलेंस होम। हुन निराकारी दुनिया में असां आत्मा ई रहंदा आहियूं। इहे ज्ञान कोई बि मनुष्य मात्र में न आहे। सभी तव्हां हाणे तव्हां संगम ते आहियो न, ॼाणंदा आहियो हाणे असांखे वापसि घरु हलिणो आहे। पुराणी दुनिया ख़त्म थी त भक्ति बि ख़तमु थी। पहिरियों केरु ईंदो आहे, कीअं इहे धर्म नंबरवार ईंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। इहे बाप नई ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। इहे ॿियो कोई सम्झाए न सघे। बाबा बि हिकु बार अची करे सम्झाईंदा आहिनि। ज्ञान सागर बाप ईंदा ई आहिनि हिकु बार, जबकि नई दुनिया जी स्थापना पुराणी दुनिया जो विनाश करणो हूंदो आहे। बाबा जी यादि सां गॾु चक्कर बि बुद्धि में यादि रहणो खपे। हाणे नाटक पूरो थींदो आहे। असां वेंदा आहियूं पंहिंजे घर। पाठ वॼाईंदे वॼाईंदे असां थकी विया आहियूं न, पैसा बि ख़र्च कया। भक्ति कंदे कंदे असां सतो प्रधान खां तमो प्रधान थी विया आहियूं। दुनिया ई पुराणी थी वई आहे न। नाटक पुराणो चईंदासीं न। नाटक त कॾहिं पुराणो थींदो ई न आहे। श्री हर सीन नई खां नई ईंदी रहंदी आहे। नाटक त नित्य ई नयो आहे, इहो हलंदो ई रहंदो आहे। बाक़ी दुनिया पुराणी थींदी वेंदी आहे। असां एक्टर्स तमो प्रधान दुखी थी वेंदा आहियूं, थकी वेंदा आहियूं।
सत्युग में थोड़ी थकंदासीं, कई ॻाल्हियुनि में थकण व तंग थियण जी ॻाल्हि न आहे, कोई ॻाल्हि में थकण व तंग थियण जी ॻाल्हि न आहे। बाबा जी पपेट ठही करे पाठ वॼाईंदा वञो। हिते त अनेक प्रकार जी तंगी ॾिसणी पवंदी आहे। सतयुग में हीअ कोई ॻाल्हि हूंदी न। हाणे असांजे जीवन में बि जो बाबा जा ॿार उन्हनि जे जीवन में बि कोई अहिड़ी थकण व तंग थियण जी ॻाल्हि न हुजणी खपे। हिते त अनेक प्रकार जी तंगी ॾिसणी पवंदी आहे। तव्हां ॼाणंदा इहा पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। संबंधी आदि कुझु बि यादि न अचिणो खपे। हिकु बाप खे यादि करिणो आहे जंहिंसां विक्रम विनाश थींदा। विक्रम विनाश थियण जो ॿियो कोई उपाय ई न आहे सिवाय बाप जी यादि जी। गीता में भी मनमना भव अक्षर आहिनि, परंतु अर्थ त कोई सम्झी न सघे। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, वर्सी खे यादि करो। तव्हां विश्व जा वारिस अथवा मालिक हुयो न, हाणे तव्हां विश्व जा वारिस ठहो था। हाणे असां वरी विश्व जा वारिस ठहूं था त केतिरी ख़ुशी हुजणी खपे असांखे। हाणे तव्हां कौड़ी खां हीरे मिसल ठहो था। हिते तव्हां आया आहियो बाप सां वरसो वठणु। हिते असां आया आहियूं बाप खां वरसो वठणु। हाणे असां पूरे विश्व जा वारिस था ठहूं, कौड़ी खां हीरे मिसल था ठहूं, बाबा खां वरसो वठूं। तव्हां ॼाणंदा आहियो जॾहिं कलायूं कमु थींदियूं आहिनि तॾहिं फूलनि जो बगीचो मुरझाइजी वेंदो आहे। हाणे तव्हां ठहींदा आहियो गार्डन ऑफ फ्लावर। सतयुग गार्डन आहे त कीअं सुंदर आहे न। पोइ धीरे धीरे कला कमु थींदी वेंदी आहे। 2 कलाक कमु थी गार्डन मुरझाइजी वियो। हाणे त काटन जो जंगल थी वियो। सतयुग में 2 कलाक कमु थी वई त तंहिंमें बि गार्डन थोरो मुरझाइजी वेंदो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो दुनिया खे कुझु बि पतो न आहे। इहा नॉलेज तव्हांखे मिले थी। इहा नई दुनिया जे लाइ नई नॉलेज आहे। नई दुनिया स्थापना थिए थी न। करण वारो बाबा आहे। सृष्टि जो रचयिता त बाप आहे न। यादि बि बाप खे ई कंदा आहिनि कि अची करे हेवन रचो, सुखधाम रचो त ज़रूरु दुखधाम जो विनाश थींदो न। बाबा रोज़ रोज़ सम्झाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे धारणा करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। पहिरियों त मुख्य ॻाल्हि सम्झाइणी आहे असांजो बाबा केरु आहे, जंहिंसां असांखे वरसो मिलणो आहे। भक्ति मार्ग में बि गॉड फादर खे यादि कंदा आहिनि कि असांजे दुख हरो, सुख ॾियो। त तव्हां ॿारनि जी बुद्धि में बि स्मृति रहणी खपे। स्कूल में स्टूडेंट जी बुद्धि में नॉलेज रहंदी आहे, न कि घर बार। स्टूडेंट लाइफ में धंधा दौरी जी ॻाल्हि न रहंदी आहे, स्टडी रहंदी आहे। हिते पोइ कर्म कंदे गृहस्थ व्यवहार में रहंदे बाबा चवंदा आहिनि इहे स्टडी करो। इहा स्टडी असांजे बुद्धि में रहणी खपे। इहे न चवंदासीं कि सन्यासी जे मुआफ़िक़ घर बार छॾियो। इहा आहे ई राजयोग, इहा प्रवृत्ति मार्ग आहे न। सन्यासियुनि खे बि तव्हां चई सघंदा आहियो कि तव्हांजो हठ योग आहे, तव्हां घर बार छॾंदा आहियो। हिते उहा ॻाल्हि न आहे। इहा दुनिया ई कहिड़ी गंदी आहे न। किथे छा लॻल पियो आहे। ग़रीब आदि कीअं रहिया पिया आहिनि, ॾिसण में बि नफ़रत ईंदी आहे। ॿाहिरां खां जो विज़िटर्स ईंदा आहिनि उन्हनि खे त सुठा सुठा स्थान ॾेखारींदा आहिनि। ग़रीब आदि कीअं गंदा पिया आहिनि उहो थोरी ॾेखारींदा आहिनि। इहे त आहे ई नर्क, परंतु उन्हनि में बि फ़र्क़ु त हूंदो आहे न। साहूकार माण्हू छा किथे रहंदा आहिनि, ग़रीब कीअं रहंदा आहिनि, कर्मनि जो हिसाब त आहे न। सतयुग में अहिड़ी गंदगी न हूंदी, हुते बि फ़र्क़ु त हूंदो है न। सतयुग में अहिड़ी गंदगी न हूंदी, लेकिन हुते फ़र्क़ु त रहंदो न। बाबा चवनि था साहूकार माण्हू सतयुग में कोई सोने जा महल ठाहींदा, कोई चांदी, कोई ईटनि जा। हिते त केतिरा खंड आहिनि। हिकु यूरोप खंड ई केतिरो वॾो आहे। हुते त सिर्फ़ु असां ई हूंदासीं। इहा बि बुद्धि में रहे
त हर्षित अवस्था रहंदी। स्टूडेंट जी बुद्धि में स्टडी ही यादि रहंदी न, बाप ऐं वरसो ये त सम्झायो आहे न। बाक़ी थोरो समय आहे, उहो त चई ॾींदा आहिनि लाखों हज़ारों वर्ष आहे। हिते त ॻाल्हि ई 5000 वर्ष जी आहे। तव्हां ॿार सम्झी सघंदा आहियो। हाणे सिंधी राजधानी स्थापना थिए थी, हाणे सिंधी राजधानी स्थापना थिए थी, बाक़ी सॼी दुनिया ख़त्म थियणी आहे। ये पढ़ाई आहे न, बुद्धि में ये यादि रहे कि असां स्टूडेंट आहियूं, असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, त बि केतिरी ख़ुशी रहे। इहे छो भुलिजी वेंदा आहिनि। माया ॾाढी प्रबल आहे, उहो भुलाए ॾींदी आहे। स्कूल में सभु स्टूडेंट्स पढ़नि था न, बसि सभी ॼाणंदा आहिनि कि असांखे भॻवानु पढ़ाईंदो आहे, असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। हुते त अनेक प्रकार जी विद्या पढ़ाइबी आहे, अनेक टीचर्स हूंदा आहिनि। हिते त हिकु ई टीचर, हिकु ई स्टडी, बाक़ी नायब टीचर त ज़रूरु खपे। स्कूल आहे हिकु, बाक़ी सभु ब्रांचिस आहिनि। पढ़ाइण वारो त हिकु बाप ई आहे न। बाप अची करे सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो अधु कलाक असां सुखी रहंदा आहियूं, त इहा बि ख़ुशी रहणी खपे। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा रचना रचंदा ई आहिनि स्वर्ग जी। केतिरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि स्वयं बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि नई दुनिया जे लाइ। शिव बाबा रचना रचंदा आहिनि स्वर्ग जी। असां स्वर्ग जा मालिक ठहिण लाइ पढ़ंदा आहियूं। केतिरी ख़ुशी अंदरि रहणी खपे। उहे स्टूडेंट बि खाईंदा पीअंदा सभु कुझु घर जो कमु आदि कंदा आहिनि। हा, कोई हॉस्टल में रहंदा आहिनि कि जास्ती पढ़ाई ते ध्यानु रहे। सर्विस करण जे लाइ ॿार ॿाहिरि में रहंदा आहिनि। कीअं कीअं मनुष्य ईंदा आहिनि। हिते त तव्हां केतिरा सेफ वेठा आहियो न, कोई अंदरि घुसी न सघे। हिते कोई जो संग न आहे, पतत सां ॻाल्हि करण जी बि दरकारु न आहे, तव्हांखे कोई जो मुंहुं ॾिसण जी बि दरकारु न आहे। पोइ बि ॿाहिरि रहण वारा तिखा हली वेंदा आहिनि। कहिड़ो वंडर आहे न, ॿाहिरि रहण वारा केतिरनि खे पढ़ाए करे आप्समान ठाहे करे वठी ईंदा आहिनि। बाबा समाचार पुछंदा आहिनि कीअं पेंशन, कहिड़े पेशेंट खे वठी आया आहियो। कोई ॾाढो ख़राबु पेशेंट आहे त हुनखे 7 रोज़ भट्टी में रखिबो आहे। हिते कोई बि शूद्र खे वठी अचिणो न आहे बाबा वटि। इहे मधुबन आहे जीअं कि तव्हां ब्राह्मणनि जो हिकु गांव। हिते बाप तव्हां ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। कोई शूद्र खे वठी ईंदव त उहो वाइब्रेशन ख़राबु कंदो। तव्हां ॿारनि जी चलन ॾाढी रॉयल खपे। अॻियां हली तव्हांखे ॾाढो साक्षात्कार थींदो रहंदो। हुते छा थींदो आहे, जानवर बि कहिड़ा सुठा सुठा हूंदा न। हुते सभु सुठी चीज़ूं हूंदियूं। सत्युग जी कोई चीज़ हिते न थी सघे। हुते पोइ हुतां जी ही चीज़ूं, हुते पोइ हितां जी चीज़ूं न रही सघे। सत्युग जी कोई चीज़ हाणे न आहे, हाणे जी कोई चीज़ सत्युग में न हूंदी। तव्हांजी बुद्धि में आहे असां स्वर्ग जे लाइ इम्तिहान पास करूं था न। जेतिरो पढ़ंदा पढ़ाईंदा टीचर ठही ॿियनि खे रास्तो ॿुधाईंदा, सभु टीचर्स आहिनि, बाक़ी टीच करिणो आहे। सभु टीचर्स आहिनि, बाक़ी टीच करिणो आहे। पहिरियों त बाप जी पहचान ॾेई बतलाइणो आहे कि बाबा सां इहो वरसो मिलंदो आहे, बाबा सां इहो वरसो मिलंदो आहे। गीता बाबा ॿुधाई आहे न, इहा प्रजापिता ब्रह्मा आहे त ब्राह्मण बि हिते खपनि न। ब्रह्मा बि शिव बाबा सां पढ़ंदा आहिनि। तव्हां हाणे पढ़ंदा आहियो विष्णुपुरी में वञण लाइ। इहा असांजो अलौकिक घरु आहे, लौकिक पालौकिक अलौकिक। नई ॻाल्हि आहे न, भक्ति मार्ग में कॾहिं ब्रह्मा खे यादि न कंदा आहिनि। ब्रह्मा बाबा कंहिंखे चइण न ईंदो, शिव बाबा खे यादि कंदा आहिनि कि दुख सां छुड़ायो।
उहो आहे असांजो पारलौकिक बाप। इहे पोइ अलौकिक बाप आहे न, इन्हनि खे तव्हां सूक्ष्म वतन में बि ॾिसंदा आहियो, पोइ हिते बि ॾिसंदा आहियो। लौकिक बाप त हिते ॾिसण में ईंदो आहे, पारलौकिक बाप त परलोक में ई, उन्हनि खे त परलोक में ई ॾिसी सघंदा आहियूं। बाबा चवनि था उन्हनि खे त मूंखे त परलोक में ई ॾिसी सघंदा आहियो। इहे पोइ अलौकिक बाप वंडरफुल आहे न, हिन अलौकिक बाप खे सम्झण में बि मूंझंदा आहिनि। शिव बाबा जे लाइ त चईंदा निराकार, तव्हां चईंदा उहो त बिंदी आहे, उहो करे करे अखंड ज्योति उहो ब्रह्म चई ॾींदा आहिनि। अनेक मतियूं आहिनि न दुनिया में, तव्हांजी त हिकु ई मत आहे, हिकु द्वारा बाबा मत ॾियणु शुरू कयईं, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में रहणो खपे। असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि, असांखे शिव बाबा पढ़ाइनि था। भल मुरली केर बि ॿुधाए थो, लेकिन बुद्धि में रहे कि असांखे शिव बाबा पढ़ाइनि था, पदत खां पावन ठाहिनि था। रावण राज्य में ज़रूरु पदत तमो प्रधान ठहिणो ई आहे, नाम ई आहे न पदत दुनिया। सभु दुखी बि आहिनि, तॾहिं त बाप खे यादि कंदा आहिनि कि बाबा असांखे दुखनि सां छुड़ायो, असांखे सुख ॾियो। सभु ॿारनि जो बाप त हिकु ई आहे, उहो त सभिनि खे सुख ॾींदा आहिनि न, बाबा त सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। नई दुनिया में त सुख ई सुख आहे, बाक़ी सभु शांति धाम में रहंदा आहिनि। इहे बुद्धि में रहणो खपे। हाणे असां वेंदासीं शांति धाम, जेतिरो नज़दीक ईंदा वेंदासीं त सॼो ॾींहुं, सॼी अॼु जी दुनिया छा आहे, कल्ह जी दुनिया छा आहे, सभु ॾिसंदा रहंदासीं। जेतिरो असां नज़दीक ईंदा वेंदासीं न बाबा जे, त असांजी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो, त अॼु जी दुनिया छा आहे, कल्ह जी दुनिया छा आहे, असांखे सम्झ में ईंदो वेंदो। स्वर्ग जी बादशाही नज़दीक ॾिसंदा रहंदासीं। त ॿारनि खे मुख्य ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि बाबा कि बुद्धि में इहे यादि रहे कि असां स्कूल में वेठा आहियूं, ऐं पढ़ाइण वारो केरु आहे, शिव बाबा टीचर। शिव बाबा हिन रथ में सवार थी आहिनि, असांखे पढ़ाइनि था। इहा आहे भाग्यशाली रथ। बाबा ईंदा बि ज़रूरु हिकु बार। भागीरथ जो नाम छा आहे, इहे बि भागीरथ जो नाम छा आहे, इहे बि कंहिंखे पतो न आहे। हिते तव्हां ॿार जॾहिं बाप जे सम्मुख वेंदा आहियो त बुद्धि में यादि रहे कि बाबा हाणे आयल आहिनि, असांखे सृष्टि चक्र जो राज ॿुधाइनि था। हाणे नाटक पूरो थिए थो, बाबा हाणे आयल आहिनि, असांखे सृष्टि चक्र जो राज ॿुधाईंदा आहिनि। हाणे नाटक पूरो थो थिए, हाणे असांखे वञिणो आहे घर। इहे बुद्धि में रखणु केतिरो सहज आहे, परंतु इहे बि यादि करे न सघंदा आहिनि। एतिरी ॻाल्हि कि हाणे नाटक पूरो थिए थो, हाणे असांखे वापसि घर हलणो आहे। हाणे चकर पूरो थींदो, हाणे असांखे वञिणो आहे, पोइ नई दुनिया में अची करे पाठ वॼाइणो आहे, पोइ असांखां पोइ फलाना ईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो इहे चकर सॼो कीअं फिरंदो आहे, दुनिया वृद्धि खे कीअं पाईंदी आहे, नई खां पुराणी खां नई थींदी आहे। विनाश लाइ तयारियूं बि ॾिसो थियनि थियूं न, नेचुरल क्लैमिटीज़ बि थियणियूं ई आहिनि। एतिरा बॉम्ब्स ठाहे करे रखंदा आहिनि त कम में त अचणा ई आहिनि न। बॉम्ब्स सां ई एतिरो कमु थी वेंदो जो मनुष्य खे लड़ाई जी दरकार ई न रहंदी, लश्कर खे पोइ छॾंदा वेंदा, बॉम्ब्स फेंकदा वेंदा। मतिलबु जो ईअं न लड़ाई करणु सभु लश्कर में उहो छुटिजी वेंदो, बॉम्ब्स फिटी कंदा वेंदा। पोइ एतिरा सभु मनुष्य नौकरी सां छुटी वञनि त बुख मरंदा। इहे सभु थियणो ई आहे। पोइ जॾहिं जेका हेॾा पुलिस ऑफिसर्स हाणे आहिनि, उन्हनि जी जॻह जॾहिं सिर्फ़ु बॉम्ब्स फिटी करिणो आहे, हिकु जॻह वेही करे उहो सभु कमु थी वेंदो हाणे जो सोल्जर्स करनि था दुनिया में। अॼुकल्ह त रोबोट बि अची विया आहिनि।
पोइ त उन्हनि खे नौकिरी छुटिजी वेंदी, पोइ नौकिरी छुटिजी वेंदी त बुख मरदा, इहे सभु थियणो आहे। पोइ सिपाही आदि छा कंदा, अर्थक्वेक थींदी रहंदी, बॉम्ब्स किरंदा रहंदा, हिक ॿिए खे मारदा रहंदा, खूने नायक खेल थी वञिणो आहे। त हिते जॾहिं अची करे वेंदा आहियो त इन ॻाल्हियुनि में रमण करणो खपे। शांतीराम सुखदाम खे यादि करणो, शांतीराम सुखदाम खे यादि करणो। दिलि खां पुछो, दिलि सां पुछो, असांखे यादि पवंदो आहे? अगरि बाप जी यादि न रही त ज़रूरु बुद्धि किथे भटकंदी हूंदी, विक्रम बि विनाश न थींदा हूंदा, पद बि कम थी वेंदो। अच्छा, बाप जी यादि न ठहंदी त चक्र जो सिमरन करो त बि ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। सुदर्शन चक्र फिराइण अर्थात ये बुद्धि में सदा यादि रखो, हाँ सतयुग में ही हुयो, त्रेता में ही हुयो, द्वापर में ही हुयो, कलयुग में ही आहे। पोइ हाणे संगम ते ईअं थिए थो, पोइ असां परमधाम वेंदासीं, पोइ वापसि पंहिंजे स्वर्ग में ईंदासीं। ये चक्कर खे यादि करण ई सुदर्शन चक्रधारी। त बाबा चए थो चलो ॿियो कुझु बि यादि नथो रहे, कम से कम बाप जी यादि न ठहंदी आहे त चक्र खे सिमरन करो त बि ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। परंतु श्रीमत ते न हलंदा आहिनि ॿार, सर्विस न कंदा त बाप दादा जी दिलि ते न चढ़ी सघंदा, न सर्विस न कंदा त ॾाढनि खे तंग कंदा रहंदा। कोई त ॾाढनि खे आपसमान ठाहे करे बाप वटि वठी ईंदा आहिनि त बाबा ॾिसी करे ख़ुशि थी वेंदा आहिनि, ऐं कोई त हिते वेही करे खाईंदे पीअंदे पोइ तंग बि कंदा आहिनि, पोइ डिससर्विस बि कंदा आहिनि। त अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाबा छा कंदा, चईंदा हिननि जो पार्ट इहो आहे, राजधानी स्थापना थी थिए। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, सदा हर्षित रहण लाइ बुद्धि में पढ़ाई ऐं पढ़ाइण वारे बाप जी यादि रहे। खाईंदे पीअंदे सभु कमु कंदे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो। ॿियो आहे बाप दादा जी दिलि ते चढ़ण लाइ श्रीमत ते ॾाढनि खे आप समान ठाहिण जी सर्विस करणी आहे। बाप समान ठहिण लाइ श्रीमत ते ॾाढनि खे आप समान ठाहिण जी सर्विस करो। कंहिंखे बि तंग न करिणो। वरदाना अशरीरी पंजे इंजेक्शन द्वारा मन खे कंट्रोल करण वारा एकाग्रचित ठहो। जीअं अॼुकल्ह अगरि कोई कंट्रोल में न ईंदो आहे, ॾाढो तंग कंदो आहे, उछलंदो आहे या पागल थी वेंदो आहे, त उनखे अहिड़ो इंजेक्शन लॻाए ॾींदा आहिनि जो उहो शांति थी वञे। इहा अगरि संकल्प शक्ति असांजे कंट्रोल में न आहे त अशरीरी पंहिंजो इंजेक्शन लॻायो। फालतू फालतू वीचार था अचनि, फालतू फालतू संकल्प था अचनि त असां अशरीरी थी वञूं। पोइ संकल्प शक्ति व्यर्थ न वेंदी, सहज एकाग्रचित थी वेंदो। लेकिन यदि बुद्धि जी लगाम बाप खे ॾेई करे पोइ वठी वठंदा आहियो त मन व्यर्थ जी महिनत में विझी ॾींदो। जी बुद्धि निर्णय कंदी आहे। बुद्धि अगरि बाबा वटि हूंदी, बुद्धि में बाबा जी श्रीमत हूंदी त यथार्थ निर्णय करे पोइ असां बाबा खे पंहिंजे मन खे कंट्रोल करे सघंदा आहियूं, है न। हाणे व्यर्थ जी महिनत सां छुटो। बाबा चवनि था हाणे व्यर्थ जी महिनत सां छुटो। स्लोगन आहे
पंहिंजी पूर्वज स्वरूप की स्मृति में रख सर्व आत्माउनि ते रहम करो। पंहिंजे पूर्वज स्वरूप की स्मृति में रख, ये असां सभु पूर्वज आहियूं, असां सभु पूर्वज आत्मायूं आहियूं, हिनखे स्मृति में रखी सर्व आत्माउनि ते रहम करो, रहम करो, रहम करो। सभी आत्माएं ॾाढी सुठियूं आहिनि, शांत आहिनि, सुखी आहिनि, शुद्ध आहिनि। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। जीअं शरीर ऐं आत्मा ॿई कंबाइन थी करे कर्म कंदियूं आहिनि, ईअं कर्म ऐं योग ॿई कंबाइंड हुजे। कर्म कंदे हुए यादि न भुलिजे ऐं यादि में रहंदे हुए कर्म न भुलिजे। छो जी त असांजो टाइटल ई आहे कर्म योगी। कर्म योगी असांजो टाइटल आहे। कर्म कंदे हुए यादि में रहण वारा सदा ई सर्व खां न्यारा ऐं बाप जा प्यारा थी वेंदा। हल्का न्यारा प्यारा हूंदा, हल्का हूंदा। नॉलेजफुल सां गॾु पावरफुल स्टेज ते रहो। नॉलेजफुल सां गॾु पावरफुल स्टेज ते रहो। नॉलेजफुल ऐं पावरफुल इहे ॿई स्टेज कंबाइंड हुजे तॾहिं स्थापना जो कार्य तीव्र थी सघे। नॉलेजफुल भी हुजूं, पावरफुल भी हुजूं, तॾहिं स्थापना जो कार्य तीव्र थी सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो। अॼु बाबा असांखे चयईं कि भले ॿियो कुझु बि यादि न रहे, बाबा जी यादि बि नथी अचे त चक्र खे यादि करो। वैसे त बाबा जी यादि करिणो आहे बाबा खे, लेकिन बुद्धि में सुदर्शन चक्र बि फिरंदो रहे। कीअं बि रीति कोई बि तरीक़े सां असांखे बाबा जी यादि न भुलिजणी खपे, इहे असांखे ध्यानु ॾियणो। त हाणे नाटक पूरो थिए थो, वापसि हलणो आहे, वापसि ईंदासीं। ईअं ज्ञान जी ॻाल्हियुनि खे सिमरन कंदा रहो, पंहिंजी बुद्धि खे लॻाम बाबा खे ॾियो, मन व्यर्थ खां मुक्त थी वञे। कर्म कंदे हुए सदा न्यारा रहो, बाप जी यादि में रहो, पंहिंजे पूर्वजपन जी स्मृति में रहो, रही करे सर्व ते रहम करो। सदा हर्षित रहण लाइ बुद्धि में छा यादि रखिणो आहे? पढ़ाई ऐं पढ़ाइण वारो बाबा। श्रीमत ते हलो, कंहिंखे तंग न करिणो आहे। अच्छा, ओम शांति।